मुंहिंजो नालो मोक्ष असनानी आहे। मां 3 दर्जे में पढ़ंदो आहियां। मां 8 साले जो आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो स्वामी विवेकानंद आहे। दोस्तों, मां तव्हांखे सिंधीअ में हिकिड़ी आखाणी ॿुधायां थो, ध्यान सां ॿुधजो। हाथी ऐं कीली। हीअ पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पेर हिकु कीलीअ मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीली हिकु तमामु नंढे खॾड़ीअ में उजल करे बची। कीलीअ हाथी खे रड़पाए चयो, मूं मरिया, हेॾो सारो थियो ऐं ॾिसी नथो हली। जेकॾहिं मां मरी पवां हा त मुंहिंजे प्यारनि बचड़नि खे केरु संभाले हा? हाथी कावड़ जी खेसि चयो, आई त तिर जेतिरी ऐं हली आई मूंखे सेखारण। ईअं चई हाथीअ पंहिंजे सूंड सां कीलीअ खे अहिड़ी त फूक ॾिनी जो कीली वेचारी हवा में उॾामंदी हाथीअ जे कन में पइजी वई। कीलीअ हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी दर्द विचां टिपा ॾियण लॻो, हेठि लेथड़ियूं पाइण लॻो। कीलीअ हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिरी आई। हाथीअ खे धमकी ॾींदे चई, ॾिठे तमाशो, मूं तिर जेतिरी तो जहिड़े पर्वत खे कीन लटाए छॾियो। ख़बरदार, ते संभाले हलजे, हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त उन ॾींहं खां पोइ हाथीअ खे कीलीअ खां एतिरो त डपु थींदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजा कन विञड़े वांगुरु हेॾां होॾां लोटींदो आहे। खेसि डपु लॻंदो आहे, मतां वरी न कीली कन में पइजी वञे। दोस्तों, कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। त कीअं लॻी आखाणी तव्हांखे दोस्तों? नानीअ जी आखाणी आहे न मज़ेदार? थैंक यू।